वज़ीर-ए-आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल आसिम मुनवी सां गॾु अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात कई ऐं तकरारनि जे ख़ात्मे लाइ मुख़लिसाननि कोशिशनि ते ट्रम्प खे अमन जो अलमबरदार करार ॾिनो। वज़ीर-ए-आज़म हाउस मां जारी थियल बयान मूजिबि व्हाइट हाउस में इहा मुलाक़ात ख़ुशगवार माहौल में थी। वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान ऐं भारत जे विच में जंगबंदी लाइ सदर ट्रम्प जे बहादुराना, जुरतमंदाना ऐं फ़ैसिलाइती क़यादत जी वाखाण कई, जंहिं सां ॾखण एशिया में हिकु वॾो सान्हो थियण खां बची वियो। विच ओभर जी सूरतहाल बाबति ॻाल्हाईंदे वज़ीर-ए-आज़म ग़ज़ा में जंगबंदी लाइ सदर ट्रम्प जी कोशिशनि खे साराहियो, ख़ासि तौर ते इन क़दम खे जंहिं तहत ईंदड़ हफ़्ते न्यूयॉर्क में मुस्लिम दुनिया जी अहम अॻुवाणनि खे दावत ॾेई गॾायो त जीअं ग़ज़ा ऐं ओभर किनारे में अमन जी बहाली लाइ ख़्यालनि जो ॾे वठि थी सघे। वज़ीर-ए-आज़म अमेरिका ऐं पाकिस्तान जे विच में हिन साल तइ थियल टैरिफ मुआहिदे ते बि सदर ट्रम्प जो शुक्रियो अदा कयो ऐं उमीद ज़ाहिर कई त ट्रम्प जी क़यादत में पाक अमेरिका लाॻापा वधीक मुस्तहकम थींदा, जेके ॿिन्ही मुल्कनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदा। इन सिलसिले में वज़ीर-ए-आज़म अमेरिकी कंपनियुनि खे पाकिस्तान जी ज़राअत, IT, मादनियात ऐं तवानाई जी शोबनि में सीड़पकारी जी दावत ॾिनी। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻुवाणनि इलाइक़ई सिक्योरिटी ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ताउन ते पिणु ॻाल्हियूं कयूं। वज़ीर-ए-आज़म दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे किरदार बाबति अमेरिकी सदर पारां अवामी तस्दीक ते संदसि शुक्रियो अदा कयो ऐं सिक्योरिटी ऐं इंटेलिजेंस जे शोबनि में वधीक ताउन वधाइण ते ज़ोर ॾिनो। वज़ीर-ए-आज़म सदर ट्रम्प खे पाकिस्तान जे सरकारी दौरे जी दावत पिणु ॾिनी।